दोस्तों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सुंद उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा साथी पाण ॻाल्हाईंदा हिकिड़ी सिंधी जी आम चवणी हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त माण्हू खे जेकॾहिं कंहिंखे चइजे त यार तूं शींहं जो पुटु आहीं वॾो ख़ुशि थींदो। जेकॾहिं उन साॻे ई माण्हू खे चइजे यार तूं गॾह जो पुटु आहीं कुते जो पुटु आहीं चिड़ी वेंदो मूंखे वरी तूं गॾह जो पुटु हक़ीक़त में शींहं जो पुटु या गॾह जो पुटु आहिनि त ॿई जानवर न शींहं ऐं गॾह माना इहे शींहं जा लक़ब पंहिंजो पाण खे वक़्त जा हुकुमरान ज़ालिम इंसाननि जो क़त्ल कंदड़ माण्हुनि जो रत पीअंदड़ क़ौमूं ऐं वतननि ऐं नसुलनि ते कब्ज़ो कंदड़ पंहिंजो पाण खे लक़ब ॾींदा आहिनि शींहं जो पुटु। शींहं जो कमु छा हूंदो आहे? ज़िंदह जानवर मारणु उन्हनि जो रतु कढणु गोश्त खाइणु। गॾह जो कमु छा हूंदो आहे? पुराणे दौर में असां वटि सिंध जी तारीख़ तव्हां ॾिसो गॾह सिंध में पुराणे दौर में जेका जांड्र हूंदी जंहिं ते अटो पीओ सॼो खानदान घर बच्चा ॿार मायूं मर्द सभु खाईंदा उहो अटो जेको पीअंदो उहो गॾह हूंदो। असां वटि नारनि ते गॾह हूंदा जे पाणी कढी फसल आबाद कंदा खूहनि में जेके नार लॻल हूंदा उन खां पोइ बिजली जेसि ताईं नई त असां वटि झली हूंदी जेका जंहिंखे झली चवंदा आहिनि उहा बि गॾह हलाईंदो। अॼु ॾींहं ताईं तव्हां सिंध जे शहरनि में ॾिसंदो त गॾह गाॾे ते अलाए केतिरा मज़दूरी करे 200-300 रुपया कमाए घर हलाईंदा आहिनि। उन गॾह गाॾे जी गॾह जी कमाई मां पंहिंजे खानदान खां 5 रुपया खणंदा आहिनि हुनखे जानवर लाइ बि दाणो पाणी जो बंदोबस्तु कंदा आहिनि। ज़िंदगी जो घणो हिसो गॾह माण्हू सां गॾु रहियो आहे। गॾह पुरियतनि वांगुरु पोरियो कंदो आहे पाण बि हलाईंदो आहे पंहिंजो खानदान जेको हुनजो मालिक आहे जेको हुनजो घर आहे उन खे बि पालींदो आहे। पर माण्हू खे जेकॾहिं गॾह जो पुटु चई त चिड़ी वेंदो मां गॾह जो पुटु आहियां। बाक़ी जे चइजे शींहं जो पुटु आहे त पोइ ॾंद कढंदो। शींहं ज़ालिम आहे सरमाएदार आहे जागीरदार आहे इन जा उहे लक़ब आहिनि। शींहं को तव्हां घर में शींहं पाले सघो था? ॿार डपु कंदुसि मर्द डपु कंदुसि माण्हू वेझो न वेंदुसि पक हूंदी त जहिड़े टाइम आज़ादु थियो आहे थोरी बि जॻह मिलेसि त नुक़सानु ॾींदो। ईअं ई असांजा सरमाएदार जागीरदार वक़्त जा हुकुमरान मीर पीर इहे शींहनि जा पंहिंजो पाण खे लक़ब ॾींदा आहिनि त माण्हू असांखां ड्रिजनि भौकनि पोइ उन्हनि जी भेट में धरती ते कब्ज़ो कंदा आहिनि इलाइक़ा खपाए विकिणी छॾींदा आहिनि। वॾनि शहरनि जे भरिसां ॿिया शहर अॾे दुनिया जे तड़ियल ज़ालिमनि खे दहशतगर्दनि खे उते अचे विहारींदा आहिनि। मज़दूर पोरियत हारी जेके सॼो ॾियारो उन गॾह वांगुरु मज़दूरी कंदड़ जेके आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हां जानवर आहियो पंहिंजो पाण खे शींहं जा लक़ब ॾेई इहे सॼी फुरलुट दहशत गर्दियूं करे इहे सॼी जो सॼियूं क़ौमूं ॻी गिड़की खाई वेंदा आहिनि ऐं पोइ आख़िर में पंहिंजो पाण खे लक़ब तव्हां हमेशह फेसबुक ते अॼुकल्ह नओं ट्रेंड हलियो आहे माण्हू पोयों शींहं आॾो पंहिंजो फोटू रखंदे ख़ुशि थिया अथनि त मां शींहं आहियां या शींहं जो पुटु आहियां। जानवर जी भेटा पंहिंजो पाण खे ॾेई ख़ुशि थो थिए उहो बि जानवर ज़ालिम जेको रत वाहींदड़ आहे उन जेको मज़लूम जानवर मारींदड़ आहे जंहिंजी खुराक कचो गोश्त आहे तूं उनजी पंहिंजो पाण खे भेटा ॾेई ख़ुशि थो थिए। इहे जागीरदार वक़्त जा हुकुमरान इहे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं लाहींदा आहिनि अहिड़े क़िस्म जा लक़ब ॾींदा आहिनि पंहिंजो पाण खे। असांजा माण्हू अबोझ पोइ उन्हनि खां मुतासिर थी उहे लक़ब खणंदा आहिनि। इहे ॿई जानवर न आहिनि शींहं गॾह कुतो इहे 3 जानवर न आहिनि। कुते सॼी ज़िंदगी हुन पोरियत मज़दूर माण्हू जी हिमायत कई आहे उनजे दर ते चौंकी ॾिनी आहे दुश्मन सां हुनजे ज़ालिम जेको हुनजी चोरी करणो थो अचे उन्हनि सभिनि सां मुक़ाबिलो कयो आहे भौंकियो आहे। इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो दुश्मन जी निशानदाही कंदो आहे कुतो। इन हिकिड़ो नंढड़ो मिसाल थो तव्हांजे आॾो रखां जॾहिं अरबनि सिंध ते हमिलो कयो तॾहिं सिंध में वॾा कुता हूंदा पोइ अरबनि जा घोड़ा जॾहिं शहरनि में दाख़िल थियनि कुतो जो भुलिजे त ठका कंध में चको अरब पियो आहे। फतवा ॾिनऊं त हदीस जी फतवा ॾिनी अरबनि त घर में कुतो धारण सां रहमत जा मलाइक न ईंदा। सिंधी माण्हुनि कुता कढिया इन मतिलबु इहो त जहिड़े तरीक़े सां असां अचूं त फुरलुट में सवलाई लॻे उहो जेको सॼी ज़िंदगी पोरियत जो हिमायती रहियो इहो पोरियतनि जा जेके लक़ब हूंदा आहिनि इहे जेके माण्हू पंहिंजो पाण ते ठाहींदा आहिनि कंदा सॼो ॾींहुं मज़दूरी हूंदा पुछंदा आहिनि त शींहं जो फोटो लॻो पियो हूंदनि। शींहं पंहिंजो पाण खे चवण सां माण्हू में फ़र्क़ु कहिड़ो ईंदो आहे? शींहं त ज़ालिम आहे शींहं त जलाद आहे शींहं त रतु आईंदड़ जानवर आहे। उहो चवण सां उन जो पुटु चवण सां दिलि ख़ुशि थी थिए। जागीरदारनि सरमाएदारनि ज़ालिमनि वक़्त जे हुकुमराननि ऐं धरती जा ज़ुल्म कंदड़ इंसाननि जा इहे लक़ब आहिनि जेके पंहिंजो पाण खे ॾींदा आहिनि
तूं मज़लूम आ, मज़दूर आ, हारी आ, शागिर्द आ, धंधो कंदड़ा, वापार कंदड़ा आहे, तूं इंसान दोस्त आहे, तूं कंहिंजो रत न आई वाईंदो, तूं माण्हू जी मदद कंदड़ आहे। इन करे पंहिंजो पाण खे लक़ब ॾेई ख़ुशि न थियो। शींहं जो पुटु चवण जा, शींहं जो प्रोफाइल रखण जा शींहं, तूं पंहिंजो पाण में अना ऐं तकबर न आणे, छो जो तूं ज़ालिम न आहीं। जेकॾहिं तूं ज़ालिम आहे, जलाद आहे, कातिल आहे, त पोइ पंहिंजो पाण खे तूं इहो लक़ब ॾे ऐं पोइ ख़ुशि थी इन लक़ब ते, छो जो इहे लक़ब वक़्त जे हुक्मराननि जा ठहियल हूंदा आहिनि। हक़ मौजूद GSM।